रहमान रहीम। अॼु असां प्रेज़ेंट सिंपल टेंस जो असर्टिव ठाहिणु सिखंदासीं, उन जा उहे ठाहिणु सिखंदासीं। हिते आउं तव्हांखे टे जुमिला मिसाल तौर ते पहिरियों जुमिलो आहे उहे इंग्लिश ॼाणनि था। तव्हांखे मां ॿुधायो त सिंधी था थी वग़ैरह बि ईंदो आहे। हाणे उहे इंग्लिश ॼाणनि था में आख़िर में तव्हां ॾिसो था हीअ था जेकी आहे इहा निशानी आहे सिंधीअ में। ठीकु आहे। हाणे इन में छा करिणो आहे, फॉर्मेशन करण जो तरीक़ो छा आहे। पहिरियों सब्जेक्ट रखिणो आहे, अंग्रेज़ी में टियों नंबर ऑब्जेक्ट रखिबो आहे। छो त सिंधीअ में इंग्लिश में पहिरियों हिन में छा रखिबो, सब्जेक्ट रखिबो, ॿियो नंबर वर्ब रखिबो, टियों नंबर ऑब्जेक्ट। ॻोल्हण जे लाइ छा करिणो पवंदो आहे, सेखारियो हुयो त जुमिले खां केर जो सुवालु पुछो, उहे केरु ॼाणनि था, जवाबु ईंदो उहे। त उहे छा आहे, सब्जेक्ट आहे, ऐं ॼाणणु वर्ब आहे, ऐं थी वई ऑब्जेक्ट आहे। तंहिंजे करे जुमिलो कीअं कंदव, पहिरियों सब्जेक्ट रखंदो दे, उहे जी अंग्रेज़ी छा आहे दे, ॿियो नंबर वर्ब रखंदो नो, टियों नंबर इंग्लिश। ठीकु आहे, दे नो इंग्लिश, सब्जेक्ट वर्ब ऐं ऑब्जेक्ट। ॿियो जुमिलो आहे हूअ अटो ॻोही। ठीकु आहे। हाणे हिते मां तव्हांखे ॿुधायो हुयो त दी आहे बि हिन ज़माने में ईंदी आहे, हिन जे आख़िर में दी आहे बि ईंदी आहे। हाणे ॾिसो त पहिरियों त असांखे ॻोल्हणु खपे त सब्जेक्ट हिन में कहिड़ो आहे। सब्जेक्ट ॻोल्हण लाइ छा कंदव, हिन जो केर जो सुवालु पुछंदव, केरु अटो ॻोहींदी आहे, जवाबु आहे हूअ अटो ॻोहींदी आहे। ठीकु आहे। त हाणे हिन में सब्जेक्ट केरु आहे, हूअ। त पहिरियों सब्जेक्ट रखंदासीं, ऐं ॻोल्हणु छा आहे, वर्ब आहे, ॿियो नंबर इहो रखंदासीं, टियों नंबर अटो रखंदासीं। शी पहिरियों सब्जेक्ट आहे न, ऐं ॿियो नंबर छा रखंदासीं, वर्ब। ऐं असां पढ़ी आया आहियूं त ही शी इट हिकिड़े नाले लॻंदी आहे। हिते इन जे करे वर्ब नीड आहे, उन सां असांखे एस बि हणणी आहे। शी नीड्स द फ्लोर, फ्लोर छा आहे, ऑब्जेक्ट आहे। शी सब्जेक्ट, नीड वर्ब, ऐं द फ्लोर ऑब्जेक्ट। टियों जुमिलो आहे जेको आहे अली कार हलाईंदो आहे। हाणे हिते बि छा आहे, सब्जेक्ट कहिड़ो आहे, अली। अली सब्जेक्ट आहे, ऐं हलाइण छा आहे, वर्ब आहे, कार आहे। तंहिंजे करे ट्रांसलेशन थींदी, पहिरियों अली रखंदासीं, अली रखंदासीं। असां पढ़ी आया हुआसीं त ही शी इट या हिकिड़ो नालो, वर्ब में छा कंदा आहियूं, एस लॻाईंदा आहियूं। इन जे करे एस आई आहे, अली ड्राइव्स द कार, ही